वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सजावल जूने जे मां ख़बर ॾींदा हलूं त ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली कढी वई है, जंहिंजी अॻुवाणी हाफ़िज़ सुधीर अहमद भट्टी, नज़ीर अहमद जूने जो, हाफ़िज़ मुख्तियार अली भट्टी, मुनीर अहमद भट्टी, अमीर अली भट्टी, रशीद उर्फ़ सोबो मंगसी, राशिद अली ॾेथो, हाफ़िज़ मंजूर अली मंगसी कई। इन मौके ते हाफ़िज़ सुधीर अहमद भट्टी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हीउ महीनो बरकतनि वारो महीनो। हिन महीने में सभिनी नबियनि जो सरदार हिन दुनिया में अची असांखे कलमो पढ़ायो, हक़ सच जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाई है। असां वॾा खुश नसीब आहियूं जो ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाए रहिया आहियूं। इन मौके ते अहले सुन्नत तालका सजावल जुने जे काफ़ी माण्हुनि शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।